वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल मुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। लाउड चालू करें। प्यारा भाइरो, रमज़ानुल मुबारक जूं सईद सातूं हलन पियूं। रमज़ानुल मुबारक जा रोज़ा मुसलमाननि जे मथां अल्लाह साईं फ़र्ज़ फरमाया आहिनि। कुरान शरीफ में अल्लाह साईं फरमायो त या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम, ए ईमान वारो तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, जीअं तव्हां खां अॻियुनि क़ौमुनि ते रोज़ा फ़र्ज़ कया विया हुया। इन जो मक़सदु त रोज़ा रुॻे उम्मते मुहम्मदिया जे मथां फ़र्ज़ न आहिनि, पर अॻियूं जेके उम्मतूं हुयूं, अॻियनि पैगम्बरनि जे उम्मतुनि ते बि रोज़ा फ़र्ज़ हुया। पर उन्हनि जे रोज़े में ऐं असांजे रोज़े में हिकिड़ो फ़र्क़ु आहे, जो उन्हनि जा रोज़ा 24 कलाक हलंदो हो, हिकिड़ो रोज़ो 24 कलाक हलंदो हो। पर असांजे रोज़े में सहरी बि आहे, अफ़्तारी बि आहे। अफ़्तारी हू बि कंदा, असीं बि कयूं था, पर सहरी इहा उम्मते मुहम्मदिया खे मिली आहे। सुबुह जो खाधो खाइण सहरी जो, इहा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे सदके हिन उम्मत सां महिरबानी थी आहे। ऐं इन सहरी जे खाधे खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बरकतुनि वारो खाधो सॼियो आहे। सम्झो था? जीअं सही बुखारी में, सही मुस्लिम में हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे, हबीबुन करीमन फरमाया त सहरू फ़इन्न फ़िस्सहूर बरका, सहरी कंदा कयो छो त सहरी जे खाधे में बरकत आहे। सहरी जे खाधे में बरकत आहे। इहा बरकत रुॻे उन खाधे में न आहे, पर उन घर में ई बरकत नाज़िल थिए थी। राति जो माण्हू उथे थो, वरी घरवारी अॻुवाट उथे थी, उहा चुल्ह गरम कंदी, अटो ॻोहींदी, मानी पचाईंदी, ॿोड़ रधींदी। इहो सॼे घर में हिकिड़ो चहचटो थी वञे थो। त पूरे घर में उन सहरी जे करे अल्लाह ताला जी तरफ़ां बरकतुनि जो नुज़ूल थिए थो। ऐं ॿी हदीस आहे हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खां, इमाम तबरानी, इमाम इब्न हिब्बान रिवायत आंदी आहे। मदीने वारे साईं फरमायो त इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलल मुतसहरीन, जेके सहरी था कनि पिया सुबुह जो जे वक़्त में, अल्लाह पाण ऐं अल्लाह जा मलाइक उन्हनि जे मथां सलातूं था मोकिलिनि। ॾिसो, मानी बि खाओ, वरी अल्लाह जी सलात बि मिले, केॾी भलाई आहे जी। सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे लाइ सरकार मदीना जे लाइ रब फरमायो त इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी, अल्लाह ऐं उन जा मलाइक नबी जे मथां सलात मोकिलिनि था। हुज़ूर जे मथां सलात मोकिले थो अल्लाह बि, अल्लाह जा मलाइक बि।
हाणे इहो शान मदीने वारे साईं जो आहे जंहिंते अल्लाह पाण सलात मोकिले थो, मलाइक सलात मोकिलीनि था। पर हुज़ूर जे सदके असां उम्मत जे मथां केॾी वॾी महिरबानी थी आहे। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलल मुतसहरीन। अल्लाह ऐं उन जा मलाइक सलातूं था मोकिलनि उन माण्हू जे मथां जेके सहरी था कनि। खाऊं मानी भरियूं पंहिंजो पेट, वरी मलाइक सलातूं मोकिलनि। हज़रत इमाम सखावी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त जेकॾहिं को माण्हू सॼी ज़िंदगी इबादत करे, सॼी ज़िंदगी इबादत करे, उन जो जेको अजुर ऐं सवाब उनखे मिलंदो उहो हिकिड़े पुड़ में रखिजे ऐं अल्लाह कंहिंजे मथां सलात मोकिले उहो सवाब ॿिए पुड़ में रखिजे त हिकिड़ी रब जी सलात मोकिलण वारो अजुर सॼी ज़िंदगी जे अमलनि खां वधीक करो। हाणे हिते ॾिसो न, इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून, युसल्लून मुज़ारियो आहे। मुज़ारियो में हाल मुस्तक़बिल ॿिन्ही जी माना मिलंदी आहे। त रुॻो ईअं न हिकिड़ो भेरो सहरी जेको करे थो न त हिकिड़ो भेरो रब सलात मोकिले छॾे, न। युसल्लून जेसीं ताईं सहरी करे थो पियो तेसीं ताईं अल्लाह बि सलात मोकिलेसि, तेसीं ताईं मलाइक बि सलात मोकिलनि। हिकिड़ा खाइण में तकड़ा हूंदा आहिनि, बसि ईअं खणंदा खणंदा हणंदा वेंदा जे वंगा बोरीअ में विझबा आहिनि या जे मींहं को टपड़ अंदरि कबा आहिनि। हिकिड़ा माण्हू तड़ तकड़ में खाईंदा आहिनि, हिकिड़ा वरी आस्ते आस्ते खाईंदा आहिनि। हाणे जेसि ताईं तव्हां सहरी में मशगूल आहियो तेसीं ताईं अल्लाह जा मलाइक तव्हांजे मथां सलातूं था मोकिलनि, अल्लाह पाण तव्हांजे मथां सलातूं। केॾो वॾो एज़ाज़ आहे, केॾी वॾी महिरबानी आहे। खाधे में बरकत पवे, घर में बरकत पवे ऐं अल्लाह ताला जल शानु जे तरफ़ां सलात बि मिले, मलाइक बि तव्हां ते सलात पढ़नि। सुभान अल्लाह। ऐं सुनन इब्न माजा में हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु खां हदीस मरवी आहे। हबीबन करीमन फरमाया इस्ताईनु बिताम सहर अला सियामिन नहार व बिक़ैलूलतिन नहार अला क़ियामिल लैल। रोज़े में मदद वठो सहरी जे खाधे सां। सहरी जो खाधो खाओ त तव्हांखे रोज़े में मदद मिलंदी। मंझंदि जी निंड कयो राति जे जागण जी मदद जे लाइ। ये ॿई ॻाल्हियूं तव्हांजे लाइ इबादत में मददगार आहिनि। ॾिसो न 24 कलाक जीअं हो रोज़ो रखंदा हुआ त असां पारां हे 12 कलाकनि जे रोज़े में ई वटिजी था वञूं। हाणे हींअर ॾिसो न चेहरा कीअं, बेटे वारनि जी ॻाल्हि नथो कयां, बेटे वारा शेर आहिनि। रोज़े रखण सां असां वटि रुॻे ॾींहं जो रोज़ो आहे, हुननि वटि ॾींहं राति जो 24 कलाकनि जो रोज़ो हुयो। पर साईं फरमाइनि था त तव्हां सहरी जो खाधो खाओ, तव्हांखे ॾींहं जे रोज़े में मदद मिलंदी, आसानी थींदी। घणी बुख घणी उञ कोन थींदी, बसि सिर्फ़ु ॾींहं जो रोज़ो रहंदो सहरी जे खाधे खाइण सां। ऐं इहो तव्हांजे लाइ रोज़े रखण में मददगार अमल आहे। ऐं साईं फरमाइनि था त ॾींहं जी निंड कयो क़ैलूला, क़ैलूला सरबो आहे मंझंदि वारी निंड खे। मंझंदि जी निंड कयो, इहा तव्हांखे क़ियामुल लैल में राति जे जागण में मददगार थींदी। ॾींहं जो थोरी देरि निंड कंदो न, ईअं न त सॼो ई ॾींहुं सुता पिया हुजो। हिकिड़ो माण्हू पियो चए त साईं असां ॿई रोज़ो रखंदा आहियूं, पोइ पाण में निंड पूरा ईंदा आहियूं। केरु थो घणी निंड करे, ईअं निंड न पूराइजे, बल्कि मुनासिब
मंझंदि जी निंड कलाक 2 कलाक 1.5 कलाक 2.5 कलाक काफ़ी आहे। उहो ॾींहं जी जेका निंड तव्हां कंदव न, इहा राति जे जागण में तव्हांजी मददगार थींदी। छो त माण्हू राति जो यको जागंदो न त थकावट थी पवंदी, पोइ ओबासियूं ईंदियूं, पोइ बदन में माण्हू खे करार न हूंदो, जागी न सघंदो, निमाज़ पियो पढ़ंदो त ओबासियूं पियो लहंदो, झूठा पियो खाईंदो, ओझिराणी पई ईंदी। इन खां बहितर आहे त साईं फरमाइनि था ॾींहं जो थोरी देरि निंड कयो त राति जो जागण तव्हांजे लाइ आसान थी वेंदो। सुभान अल्लाह। सुनन नसाई में हिकिड़ी हदीस आहे इस्नाद हसन सां। हिकिड़ो असहाबी सगोरो थो चवे, दखलतु अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वहुव यतसहर। राति जो वॻड़ो हो, मां हबीबन करीमन वटि वियुसि। भाग त असहाबनि जा जेके सुबुह जो वञनि त बि मुस्तफ़ा जो दीदार कनि, मंझंदि जो अचनि त बि मदीने वारे जी ज़ियारत कनि, सहरी जे टाइम ते वञे थो त बि मुस्तफ़ा जो दीदार। ऐं जंहिं हिकिड़ो भेरो मदीने वारे जी ज़ियारत कई न, उन ते दोज़ख जी बाहि हराम, उनखे जहन्नम जी बाहि न साड़ींदी। जहन्नम इनखे न साड़ींदो जंहिं हिकु झलक हबीबन जो जलवो पाक ॾिठो। झलक ॾिठी जे मिठायवां जी, हशर जो न ते हिसाब नाहे। ओ जाने जाना ओ शाहे शाह, जगन में तुझो सही जवाब नाहे। सुभान अल्लाह। त असहाबी सगोरो चवे थो त दखलतु अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वहुव यतसहर। हबीबन वटि आयुसि, छा ॾिसां त मदीने वारा साईं सहरी पिया खाइनि। छा पिया कनि? सहरी जो खाधो पिया खाइनि। इन मां मालूम थियो त सहरी खाइण मदीने वारे मीर जी सुन्नत आहे। रुॻे चयऊं न, पर ख़ुदि बि खाधऊं ऐं उम्मत खे तालीम ॾिनो। पोइ जेॾी महिल मां वियुसि त मदीने वारे साईं मूंखे ॾिसी फरमायो त इन्हा बरकतुन अताकुमुल्लाहु इयाहा फला तदू। साईं जन फरमायो त हे सहरी जो खाधो बरकत वारो खाधो आहे, अल्लाह तव्हांखे ख़ासि इनायत करे सहरी जी इजाज़त ॾिनी आहे। फला तदू, सहरी खाइण छॾे न ॾिजो। टेओ हाणे भला पाणी पी रोज़ो रखे थो छॾियां। साईं फरमाइनि था फला तदू, सहरी खाइण छॾे न ॾिजो, खाइजो ज़रूरु। भला ॿियो कुझु न आहे, रुॻे खजूर जूं 2-3 गड़ियूं खाई छॾियो, पर खाइजो ज़रूरु। जीअं राति जे खाधे जे बारे में बि साईं जन फरमायो आहे त राति जो कुझु न कुझु थोरो कुझु खाईंदा कयो। जेको राति जो खाधो छॾे थो ॾिए उहो जल्दी कुराड़ो थी वेंदो। फ़इन्नहा महरमा। साईं जन फरमायो त राति जो खाधो छॾे ॾियणु जल्द कुराड़ो करे छॾींदो। हे जेके माण्हुनि जूं जल्दी ॾाढियूं अछूं थी थी वञनि, हिकदमि बसि ईअं 20 सालनि में कुराड़ा। ऐं कुराड़प जो हिकिड़ो सबबु इहो बि अथव जो माण्हू राति जो खाधो छॾे ॾियनि था। थोरो घणो राति जो खाधो खाइण मदीने वारे साईं जी सुन्नत। ऐं राति जो खाधो खाई ऐं यकदमि सुम्हो न, थोरो हलो। हिकिड़े हकीम जो चवणु आहे त गद्दा व तमद्दा वलो गमज़त आइन, त अशा व तमशा वलो शिब्रतैन। मंझंदि जी मानी खाओ, थोरी देरि सुम्हो, भली खणी हींअर रुॻे 2 भेरा अखि ॿूटियो, 2 भेरा अखि ॿूटियो, वलो गमज़त आइन। अखि ॿूटण जेतिरो क़दुरु, पर मंझंदि जो लेटो ज़रूरु।
ताशा व तमशा, रात जो खाधो खाओ ऐं थोरो हलो, भला ॿियो नथा हली सघो भलो शिबरत आहिनि, ॿ गिराठियूं ई हलियो, हे ॿ गिराठियूं आहिनि न, ॿिनि गिराठियुनि जेतिरो क़दुरु हलो पर हलो ज़रूर। सम्झो था, रात जो मानी खाओ ऐं खाई यकदम सुम्हो न। इन जे करे ॾिसो न, सहरी अफ़तारी ते माण्हू मानी घणी थो खाए त अल्लाह ताला जल शानू इशा जी नमाज़ खां पोइ वरी 20 रकातूं तरावीह मुक़ररु कई आहे। मथां खाई ऐं सुम्हे न त बीमार थी पवंदो। मानी खाई वरी नमाज़ इशा जी पढ़े त जीअं खाधो हज़म थिए पोइ वञी आराम कर। 19 रकातूं इशा जूं ऐं 20 रकातूं तरावीह जूं, घणी थी वियूं? 39 रकातूं सिर्फ़ इन जे लाइ त खाई ऐं सुम्हो न मथां बीमार थी पओ। सम्झो था त हबीबन करीमन फरमायो उन असाबी सगोरे खे, पाण फरमायूं त इहा तव्हांखे अल्लाह ताला इहो इनाम में ॾिनो आहे इहो खाधो। रोज़ा त हू बि रखंदा हुया न, पर उनजो रोज़ो 24 कलाकनि जो। तव्हांखे अल्लाह तबारक व ताला जल शानू इहो सहरी जो खाधो ॾिनो आहे, इहो छॾे न ॾींदा के। सम्झो था, रात जो खाधो कुराड़प खां बचाए थो। ऐं ॿी हदीस पाक में आहे, साईं जन फरमायो त जॾहिं तव्हांजी उमिरि 40 सालनि खां मथे टपे त पोइ ॻऊं जे खीर खां मदद वठंदा कयो। छा? ॻऊं जे खीर खां मदद वठो। छो त 40 सालनि ताईं माण्हू जूं तवानायूं वञी मुकमिल थींदियूं आहिनि। 40 सालनि खां पोइ माण्हू मोट खाईंदो आहे। सम्झो था, 40 साल उमिरि थींदी 40 त मिलंदी अकुल जी थाली। उमिरि थींदी 60 खणंदो हथ में लठ। उमिरि थींदी 70 पवंदी अकुल में कतर। उमिरि थींदी 80 त मत थींदी खसी। उमिरि थींदी 90 ॼणो कांग पियो लवे। उमिरि थींदी 100 न को सजण खे आसरो न को दुश्मन खे भउ। सजण खे आसरो हुजे त इहो वेठो आहे 100 सालनि वारो, सही कोन्हे का। वरी दुश्मन खे मथां डपु थिए त इहो वेठो आहे मथां को बंदूक हणे या विड़े या चोरी थो कयां। न सजण खे आसरो न दुश्मन खे भउ। त 40 सालनि खां पोइ माण्हू जूं कुवतूं तवानायूं घटिजण शुरू थींदियूं आहिनि। ॻऊं जो खीर अहिड़ी शइ अथव जंहिंमें उहे तवानायूं बहाल थींदियूं आहिनि। अखियुनि जी नज़र, दिमाग़ जी कुवत, आसाबनि जी कुवत, हाफ़िज़े जी कुवत, मर्दानी कुवत, जेकी बि जिस्म जूं सलाहियतूं आहिनि न, उन्हनि खे ॻऊं जो खीर बरक़रार ऐं बहाल रखंदो आहे। सम्झो था, त साईं जन फरमायो त सहरी जो खाधो छॾे न ॾियो, इहो अल्लाह वटूं तव्हांखे ख़ासि तोहफ़ो मिलियो आहे। ऐं ॿी हदीस आहे, इमाम अहमद बिन हम्बल इस्नाद सही सां हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आंदी आहे। साईं जन फरमायो त असहूर कुल्लुहु बरका फला तदू। सहरी सभु जा सभु बरकत आहे। मानी खाओ बरकत आहे, बोड़ खाओ बरकत आहे, पानी पियो बरकत आहे, खीर पियो बरकत आहे, धमरो खाओ बरकत आहे। जेका शइ सहरी में खाईंदो हर शइ में बरकत ई बरकत। फला तदू, सहरी छॾींदा न कयो। वलो ऐं यजरा अहदुकुम जुरअतम मिन माए, भला ॿियो कुझु बि न आहे, रुॻे पाणीअ जो हिकिड़ो ढुक खणी पी छॾियो। हिकिड़ो ढुक पानी जो पियो, पर पियो ज़रूर, खाओ ज़रूर। फ़इन्न अल्लाह अज़्ज़ व जल्ल व मलाइकतहु युसल्लून अलल मुतसहिरीन। छो त अल्लाह ऐं उन जा मलाइक सहरी करण वारनि जे मथां सलातूं था पढ़नि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं साईं जन फरमायो, इमाम तबरानी
पंहिंजे सनद सां रिवायत आंदी हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां सोने सरदार फरमाया त अल बरकत फी सलास, बरकत 3 शयुनि में आहे। घणनि शयुनि में आहे? बरकत 3 शयुनि में आहे। फिल जमाह व सरीद व सुहूर। हिकिड़ो जमायत में बरकत आहे, गॾिजी खाओ, जमात करे खाओ, बरकत आहे। गॾिजी निमाज़ पढ़ो, बरकत आहे। घर में गॾिजी वेहो, बरकत आहे। जमायत जमा थी वेहो, इन में अल्लाह ताला बरकत रखी आहे। ऐं ॿियो कुटीअ जो ताम, उन में बरकत आहे। कुटी उहा 2-3 क़िस्मनि जी थींदी आहे। हिकिड़ी कुटी हूंदी आहे कणक जी मानी, उहा गेह में पचाइबी, पोइ वरी उनखे मखण में या गेह में भोरबो, उहे नंढा नंढा ज़रड़ा 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 थी वेंदी। पोइ उन में वरी पंहिंजो मिठाण विझिबो, मुस्ती विझे, ॻुड़ विझे या खंडु विझे, उहो मिठाण विझिबो, उहा सरीद सरबी आहे। ॿी वरी सरीद ठहंदी आहे गोश्त में। गोश्त छेले जो गोश्त हुजे या वॾो गोश्त हुजे, उहो ॻारे सफ़ा ॻरी वञे न, पोइ उनजो जेको रहो हूंदो न, उन रहे जे अंदरि मानी भञी उन में विझे, पोइ उनखे हीअं भोरजे त उहो सॼो जेको शोरबो हूंदो, रहो ऐं ॿूटियूं ऐं मानी मिक्स थी वेंदी हली, पोइ ॾाढी मज़ेदार थींदी आहे ऐं ग़िज़ाइयत में भरपूर आहे, कुवत वारी ग़िज़ा आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे सरीद पसंदि हुई खाधनि में। साईं जन सरीद खे, इन कुटी खे पसंदि कंदा। पाण फरमाए अल आयशतु क सरीद फित ताम, आयशा मूंखे त घर वारियूं ॿियूं पाइनि, पर सभिनी घर वारियुनि में तूं मूंखे ईअं थी वणी जे तामनि में कुटीअ जो ताम वणंदो। सम्झो था त कुटीअ जे ताम में बि बरकत आहे। पर हाणे असां वटि इहा कुटी ठहे कोन थी। तव्हां मायुनि खे सेखारियो, इहे खाईंदा कयो, इन में तव्हांजे लाइ ये महांगो आहे त वरी हूअ ठाहियो न चहर वारी। बोड़ त हूअं ई रजे थो न, बोड़ में वरी पोइ खणी मिलायो। भला गोश्त न आहे त बटाला त सस्ता आहिनि, बटाला ज़िंदाबाद, देश परदेस बटाला जान न छॾींदा। फ़क़ीर होॾो दादू जो आयो हिते मातली में साईं जन वटि रोज़ा रखण, उहो मानी जो नंगर आयो त हुन में दाल हुजे, चए हल दाल खे मां हुते दरिया जे पार छॾे आयो, मूंखां अॻे में हिते कीअं दाल पहुची वई। सो इहे बटाला शरीफ़ जान कोन छॾींदा किथे। साईं फरमाइनि था 3 शइ जंहिंमें बरकत आहे उहा सहूर, सेहरी जो खाधो आहे। इहे 3 शयूं बरकत वारियूं आहिनि। तव्हां जेकॾहिं बरकत चाहियो था त सेहरी इस्तेमालु कंदा कयो। ऐं मुस्नदुल बाज़ार में हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, मदीने वारे साईं फरमाया त सलासतुन लैस अलैहिम हिसाबुन फीमा ताइमू इंशाअल्लाह। 3 खाधा अहिड़ा आहिनि जे खाईंदव हलाल सो हुजनि, उन्हनि जो तव्हां खां हिसाब न थींदो, पुछाणो न थींदो। ॿिए हर खाधे जो तव्हांखो पुछाणो थींदो, छा खाधव, केतिरो खाधव, सुम्मल तुसअलुन यौमइज़िन अनिन नईम, नेमतुनि जे बारे में क़यामत जे ॾींहुं तव्हांखो पुछाणो थींदो। पर 3 खाधा अहिड़ा आहिनि जे हलाल हुजनि, अल्लाह ताला उन जो हिसाब न कंदो तव्हां सां। वरी सुठा ताम खाओ, उहे 3 क़िस्मनि जा। उहे कहिड़ा? असाइम वल मुतसहिर वल मुराबितु फी सबीलिल्लाह। हिकिड़ो रोज़ेदार जेको रोज़े खोलण महिल खाईंदो न, इन जो रब पुछाणो कोन कंदुसि। सॼो ॾींहुं वीचारे बुख काटी आहे। सम्झो था त रोज़ेदार जे खाधे जो हिसाब किताब अल्लाह न कंदो आहे। ऐं ॿियो सेहरी करण वारो, उन खां बि हिसाब न थींदो। टियों अल मुराबित फी सबीलिल्लाह, जेको अल्लाह जे रस्ते में जिहाद जी तयारी में आहे,
जंग जिहाद करण जी तैयारी में आहे, वो खाए पीए जान बणाया दिल्ली ते झंडो चाढ़णो आहे, पेंटागान जे मथां इंशाअल्लाह साओ झंडो चाढ़णो आहे, इस्लाम जो झंडो फड़काइणो आहे। बदन में सलाहियत हुजे, ताक़त हुजे, हिम्मत हुजे, उन जे लाइ खाए पीए रज करे हिसाब न आहे, इन ते पुछाणो न आहे। सेहरी जेका खाओ तव्हां ते पुछाणो न आहे। सुभान अल्लाह। ऐं सेहरी जे बारे में आख़िरी हदीस आहे, ॾाढी कम जहिड़ी आहे। इमाम तबरानी हज़रत साहिब बिन यज़ीद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आंदी आहे, मदीने वारे साईं फरमाए त नेम सहूर अतमुर, भली सेहरी अथव खजूर, खजूर भली सेहरी आहे। हाणे असां वटि बोड़ सही मुंहिंजा मानियूं खट्टा मिठा चारा तरियल भुगल कई शयूं खाऊं था असां, पर साईं फरमाइनि था त सेहरी में भली ग़िज़ा अथव खजूर, सम्झो था। ऐं खजूर मुकम्मिल ग़िज़ा आहे खजूर जे अंदरि। ऐं खजूर खे मदीने वारे साईं पुफी सॼियो आहे, इंसाननि जी पुफी आहे। छा पुफी? पुफी कंहिंखे चइबो आहे? पीउ जी भेण। जॾहिं हज़रत आदम खे अल्लाह ख़लकियो न, त उहा जेका मिटी जंहिंमें हज़रत आदम जो वजूद ठहियो थोरी बची पई, उन मिटीअ मंझां इहा खजी पैदा थी। जंहिंमें बाबे जो वजूद ठहियो उन मां खजी ठही, त पीउ जी भेण थी न, पुफी थी न असांजी। साईं जन फरमाए त अक्रिमू अमतकुम नखल, पंहिंजी पुफी खजीअ जी इज़त कंदा कयो। खजी तव्हांजी पुफी आहे, इन जी इज़त एतिराम कंदा कयो, सम्झो था। त साईं जन फरमायो त भली सेहरी खजूर आहे, पोइ ॿी शइ भली खाओ पर उन में खजूर बि हुजे। ऐं जेॾी महिल अफ़तारी कयो त अफ़तारी जे लाइ बि बहितरीन शइ जेका अव्वल तव्हांजे पेट में वञे सा खजूर आहे। पोइ भली पकोड़ा खाओ, संबूसा खाओ, पोइ भली जेको वणेव सो खाओ, पर पहिरीं शइ अहिड़ी खाओ जंहिंखे बाहि न छुयो हुजे, जंहिंखे बाहि जो सेक न आयो हुजे, उहा उन शइ ते रोज़ो खोलींदा कयो। खजूर खाओ, फ्रूट खाओ। अॼुकल्ह माशाल्लाह छायूं बलन थियूं पियूं, छाई जा 10 फ़ाइदा मदीने वारे साईं बयानु कया। घणा? 10 फ़ाइदा छाई में अथव। छाई वॾनि फ़ाइदनि वारो मेवो आहे। सो इन जे लाइ जेकॾहिं तव्हां छाई खाओ, फ्रूट खाओ, भली खाओ, पर जेका बाहि जी सेकियल शइ आहे उहा बाद में खाओ। पोइ साईं जन फरमाए त यरहमुल्लाहुल मुतसहिरीन, जेके सेहरी करण वारा आहिनि अल्लाह उन्हनि जे मथां बाझ फरमाईंदो आहे, रब उन्हनि ते ख़ुशि थींदो आहे, अल्लाह उन्हनि सां राज़ी थींदो आहे, अल्लाह उन्हनि सां रहम ऐं शफ़क़त फरमाईंदो आहे जेके सेहरी करण वारा आहिनि। रब्बुल आलमीन जल्ल शानु शाल असां सभिनी खे सोने नबी जे दसियल रस्ते ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।